जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम महात्म कथा जे दर्शन पहिरें अध्याय जी कथा ॿुधाईंदसि। हिकिड़े दफ़े नेमिषारण्य खेतर में विश्व शांति यज्ञ करण जी इच्छा सां शौक़ांदी 88,000 ऋषि मुनि मुनीश्वर योगी योगेश्वर तपस्वी साधु संत ब्राह्मण अची गॾु थिया। यज्ञ जो ॿुधी श्री सूत जी महाराज बि अनेक तीर्थनि जी यात्रा कंदो उते अची सहिरियो, जंहिंखे ॾिसी सभिनि उथी बीह आदर सत्कार कयो। यथा योग्य आसन ते विहारे पुछियो त हे महामुनि, 12 महीननि में पवित्र महीना कहिड़ा आहिनि? टीहें वरिए ही जो पुरुषोत्तम महीनो अचे थो सो सभिनि महीननि खां पवित्र छो लेखियो वञे? पुरुषोत्तम महीननि खे शास्त्र एतिरो महत्व छो था ॾियनि? हिन महीने में व्रत यज्ञ आदि कर्म वग़ैरह छो था फलदायक थियनि? तॾहिं सूत जी महाराज चवण लॻा त हे ऋषियो, राजा परीक्षित खे परम पुण्यदायक श्रीमद् भागवत जी कथा श्री शुकदेव महाराज जन जे मुखारविंद मां ॿुधी ऐं राजा परीक्षित जे मोक्ष ॾिसी मां हिन यज्ञ में सिधो अची अव्हांखे दर्शन करे कृतार्थ थियो आहियां। ऋषि चवण लॻा त हे महामुनि, ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे पहिरीं असांखे पुरुषोत्तम महीने जी महिमा ॿुधायो त कीअं भॻवानु त्रिलोकीनाथ श्री कृष्ण चंद महाराज जन सत्यभामा ऐं रुक्मणीअ खे ॿुधाई आहे, सा असांखे ॿुधायो। श्री सूत जी महाराज चवण लॻो त हे मुनीश्वर, हिकिड़े दफ़े नारद मुनि अनेक लोक घुमंदो नर नारायण आश्रम में आयो। छा ॾिसे त नर नारायण कहिड़ो आहे? उहे ब्रह्म में मगन हुआ। नारद 2 हथ जोड़े भॻवान नर नारायण खे चयो त भॻवान चेट वेसाख ॼेठ वग़ैरह जेके 12 महीना आहिनि तिन जा स्वामी देवताउनि समेत मूं ॿुधा आहिनि, पर इन्हनि जे विच में जेको 13हों महीनो पुरुषोत्तम थिए थो सो मूं न ॿुधो आहे। इन महीने जो स्वामी देवकी नंदन श्री कृष्ण भॻवानु कीअं थियो? महीने में छा छा करणो घुरिजे? इन खां सवाइ मृत्यु लोक में जेके मनुष्य दुख ॾिसी रहिया आहिनि, मूर्ख गूंगा बहिरा धर्मात्मा पर अंदर जा कपटी अणपढ़ियल मेरा कपिड़ा पाइण वारा नास्तिक पर स्त्रीगामी नीच नौकरी पेशे वारा उम्मीद जिन जी पूरी न थी हुजे यानी ना उम्मीद अंजाम जा खोटा शरीर जिन जी चिंता में निर्बल थियल हुजे, बदसूरत बीमार कोड़ी अंधा माता पिताहीन यानी अनाथ विधवा रंडा सुंड अंगहीन दुष्ट मर्गी ऐं सिलह वारा उन्हनि खे ॾिसी हे जगदीश प्रभु, मां ॾाढो दुखी आहियां। अव्हां ॼाणी ॼाणना रहियो, अव्हां अहिड़नि दुखी जीवन ते दया करियो। श्री सूत जी महाराज चवण लॻो त हे ऋषियो, अहिड़ी तरह नारद मुनि जा परोपकारी वचन ॿुधी भॻवान नारद खे चयो। हिते ई पहिरियों दर्शन समाप्त थियो। तव्हांखे हीअ कथा कीअं लॻी कमेंट बॉक्स में ओम नमो भगवंते वासुदेव ज़रूरु लिखंदा। चैनल ते पहिरियों दफ़ो आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾियल बेल बटन ते ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन ज़रूरु मिले। हिन कथा खे तव्हां पंहिंजे मिटनि माइटनि खे बि शेयर कंदा। धन्यवाद।